नाज़रीन, हैदराबाद में हाली रोड ते मुबैना पुलिस मुकाबले में एक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो आहे। उन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। GM, छा तफ़सील आहिनि पुलिस मुकाबले जा? जी बिल्कुल, हैदराबाद पुलिस हाली रोड ते पुलिस मुकाबले दौरान एक फोरू के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब गश्त दौरान अमेरिकन क्वार्टर लाल टंकी जे वेझो टे शकी शख़्स के रुकजण जो इशारो कयो, जेकी पुलिस जे इशारे सां भॼण लॻा। पुलिस उन्हनि जो पीछो कयो ऐं अॻियां वञी टिनी माण्हुनि गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां पुलिस ते फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जी जवाबी कार्रवाई में एक जवाबदार के ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त जवाबदार जा ॿिया साथी मौक़े तां फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार खे फौरी इमदाद लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप ख़ालिद उर्फ़ खालू संग्रासी जे नाले सां थी आहे ऐं गिरफ़्तार जवाबदार जो ॾोही रिकॉर्ड चेक कयो पियो वञे, जॾहिं त जवाबदारनि जे ॿियनि साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस सख़्त नाकाबंदी जारी। गिरफ़्तार जवाबदारनि जे ख़िलाफ़ हाली रोड ते केस दाख़िल कयो वियो आहे। जी।